आगा कंदा हलूं तो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त इस्लामी तारीख़ में मदरसनि जो किरदारु तमामु घणो अहम रहियो आहे। दुनिया जा पहिरियां साइंसदान मुफ़क्किर ऐं तारीख़दान मदरसनि मां पैदा थिया। जामिअतुल रशीद जे सालियाने कन्वेंशन खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ओलह मुस्लमाननि जी इजादनि ऐं तहक़ीक़ खे साम्हूं रखी साइंस में तरक़ी कई। अॻु में रियाज़ीदान फल्कियातदान ऐं मुफ़क्किर मदरसनि मां पैदा थींदा हुआ। संदसि चवण हो त वक़्त सां गॾु मदरसनि खे हैसियत मिली आहे। जामिअतुल रशीद में मज़हबी ऐं जदीद तालीम खे गॾु ॾिसी ख़ुशी थी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त इस्लामी तारीख़ में मदरसनि जो किरदारु तमामु घणो अहम रहियो आहे। दुनिया जा पहिरियां साइंसदान मुफ़क्किर ऐं तारीख़दान मदरसनि पैदा कया। जामिअतुल रशीद जे सालियाने कन्वेंशन खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त ओलह मुस्लमाननि जी इजादनि ऐं तहक़ीक़ खे साम्हूं रखी साइंस में तरक़ी कई। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, वधीक छा चवणो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो? वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जामिअतुल रशीद जी सालियाने कन्वेंशन में तक़रीब में शिरकत कई आहे और ख़िताब बि कयो आहे। संदसि चवण हुयो कन्वेंशन जा हदफ़ ॾिसी खेसि ख़ुशी थी आहे। मसइलनि जो इदराक ऐं हल जी सलाहियत रखण जे हवाले सां आलम जेके आहिनि उहे तयारु करणु वक़्त जी ज़रूरत आहे। इस्लामी तारीख़ में मदरसनि जो किरदारु इंतिहाई अहम रहियो आहे। संदसि इहो चवणो त दुनिया जी जेका अवलिन साइंसदान मुफ़क्किर ऐं तारीख़दान मदरसनि पैदा कया ऐं मुस्लमाननि जूं इजादूं ऐं जेका तहक़ीक़ आहे उन्हनि खे साम्हूं रखी मग़रिब वारनि साइंस में तरक़ी जा रस्ता ॻोल्हिया ऐं पहिरियां मदरसा रियाज़ीदान माहिर फिल्कियात ऐं मुफ़क्किर जेके उहे पैदा कंदा हुआ ऐं हितां वॾी जेका नामवर शख़्सियतूं निकिरंदियूं हुयूं। त वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु मदरसा पंहिंजो स्टेटस जेको उन्हनि स्टेटस अची वियो ऐं मदरसनि जी तालीम खे अमली ज़िंदगी सां जेको तालुक़ु आहे उहो घटि खां घटि थी वियो। त जामिअतुल रशीद में दीनी ऐं असरी जेका तालीम हिक सां गॾु ॾिसी करे खेसि ख़ुशी थी आहे। दीनी तालीम खे जदीद दुनिया जे तक़ाज़नि मुताबिक़ हिकु जहिड़ो बनाइणु मुल्की तरक़ी बुनियादु बणिजी सघे थो। त मदरसनि खां फारिग़ थींदे जेके अक्सर आलिम पंहिंजे घर जो किचन में नथा हलाए सघनि त जामिअतुल रशीद में दर्स निज़ामी सां गॾोगॾु BS ऐं MS बि करायो वञे थो। 4 आलमी ज़बानूं अरबी अंग्रेज़ी तुर्की ऐं चाइनीज़ सेखारी वञे थी ऐं टेक्नोलॉजी जेके कोर्स आहिनि उहे बि कराया वञनि था। त उन में आलिम किराम जेके आहिनि उन्हनि खे न सिर्फ़ु रोज़गार जो मसइलो न थींदो बल्कि उन्हनि खे कंहिं तरफ़ वठी वञण जी ज़रूरत न पवंदी। साइंस जे मैदान छॾणो न पवंदो बल्कि उन में असांखे अॻिते वधणो पवंदो ऐं उन ते फ़तह हासिलु करणी पवंदी। त साइंस जी समूरी जेका बुनियादी फार्मूला उहो मुस्लिम साइंसदाननि इजाद कयूं ऐं असां पंहिंजे वॾनि जी हिन मीरास खे पंहिंजी क़ाबिलियत खे वापसि आणण जे हवाले सां जिदोजहद करणी पवंदी। मुल्की तरक़ी जे हवाले सां तालीम माशी इस्तेहकाम ऐं टेक्नोलॉजी। ठीकु आहे फयाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।